अंबर में लाड़काणू अस्पताल जी इंतजामिया जी नाइंसाफ़िन खिलाफ़ शागिर्दनि पारां प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। शागिर्द अॻुवाण एजाज़ मुगेरी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते शागिर्दनि मीडिया खे ॿुधायो त एजाज़ मुगेरी खे 4 ॾींहं अॻु कुते ॾाढे ज़ख़्मी कयो। इलाज लाइ लाड़काणू ट्रामा अस्पताल वियो त सिक्योरिटी ते मौजूद पुलिस अहलकारनि उन सां बदतमीज़ी कंदे खेसि मारकुट कई। हुननि मुतालबो कयो त बद इख़लाक़ पुलिस अहलकार ख़िलाफ़ नोटिस वरितो वञे। लखी गुलाम हैदर वेझो शहर ऐं बुढाणी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में हलंदड़ खूनी तकरार में जेल मां सज़ा काटे आज़ाद थींदड़ शहर बिरादरी जे नौजवान खे बुढाणी बिरादरी जे हथियारबंदनि जेल चौरंगी वटि गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। मारिजी वियल नौजवान जी सुञाणप घोष बख़्श शहर जे नाले सां थी। बुढाणी बिरादरी जा हथियारबंद शहर बिरादरी जे नौजवान खे क़त्ल करे फरार थी विया। आख़िरी इतलान ताईं वाक़िए जो केस दाख़िल न थी सघियो आहे। नवदेरो जे ॻोठ आगरणी वासी नौजवान सदाम शाह दादू कैनाल में टुपो ॾेई ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। इतला ते माहोटा थाणे जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई। नौजवान जे लाश जी मक़ामी टोबनि जी मदद सां ॻोल्हा जारी आहे। पुलिस मूजिबि नौजवान सदाम जे वारसनि पारां संदसि ख़ुदकुशी खां अॻु सदाम ख़िलाफ़ जहिड़ो करण जी इतला मिली हुई। इन हवाले सां सदाम शाह जे भाउ फयाज़ शाह ॿुधायो त मुंहिंजो भाउ नशो कंदो हुयो। पैसा न मिलण ते जहिड़ो करे घर मां हथियार खणी वियो त संदसि ख़ुदकुशी जो इतला मिलियो। थरड़ी मोहब्बत में दुकानदार अमीन गोपाम खां फुरकंदड़ फोरुनि जी गिरफ़्तारी लाइ शहरी इत्तेहाद ऐं ॿियनि दुकानदारनि पारां थरड़ी मोहब्बत थाणे आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरे जे अॻुवाण फराज़ मीरानी, शोभान लाशारी ऐं ॿियनि चयो त थरड़ी मोहब्बत विच शहर मां हथियारबंदनि अमीन गोपाम खे यरगमाल करे 4 लख रुपया रोक रक़म फुर करे फरार थी विया, जंहिं जी रिपोर्ट दाख़िल आहे, पर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे कयो। जंहिं बाद एसएचओ थरड़ी मोहब्बत मुज़ाहिरीन सां ॻाल्हि ॿोल करे 2 ॾींहंनि जी मोहलत वठंदे एहतजाज ख़तमु कराए छॾियो। कुंभलक जागीरे अली अकबर मां शोधाए करबला जे शहीदनि जी याद में मातमी जुलूस बरामद कयो वियो। मातमी जुलूस पंहिंजे रिवायती रस्तनि खां थींदे मुक़रर जॻह ते नेर थियो। जुलूस में हज़ारे अज़ादारनि शिरकत कई, जॾहिं त जुलूस में ज़ुलजना, शहज़ादे अली अकबर जी सेज ऐं शहज़ादे अली असगर जो झूलो बरामद कयो वियो। जुलूस में सिक्योरिटी लाइ पुलिस अहलकार, रेंजर्स ऐं स्काउट्स खे मुक़रर कयो वियो।